बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सिंध जी धरती सदियुनि खां तहज़ीब याफ़्ता धरती आहे। दुनिया जी कंहिं बि शाहूकार क़ौम खे असीं ॾिसंदासीं त उन्हनि मां सिंध जी धरती शाहूकार क़ौमुनि मां लेखी ऐं ॻणी वञे पई। सदियुनि खां वारी तहज़ीब जेका धरती जंहिंजी तहज़ीब तमदन जेको कुझु आहे मोहनदड़ो जी मिटीअ मां साबित थिए पियो, उन आसारनि मां त असीं केतिरा शाहूकार क़ौम जा फ़र्द आहियूं। उन ई मोहनदड़ो जी मिटीअ जे भरिसां ॾोकरीअ वेझो बाडर शहर में तालुक़ु रखंदड़ हिकु क़ौम परस्त अॻुवाण कमर भट्टी अॼु असांजे सिंध जे प्रोग्राम में महिमान आहे। पाण जीअं सिंध क़ौम परस्त पार्टी जो चेयरमैन आहे, वकील बि आहे। भाउ अव्हां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अव्हां वक़्तु कढियो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो अव्हां जे मथां आहे उहो इहो आहे त सिंध जे अंदरि जेके सियासतदान आहिनि, ख़ासि करे घणो तणो क़ौम परस्तनि जे हवाले सां 12-13 क़ौम परस्त पार्टियूं सिंध में थी वियूं आहिनि। हिकु पार्टी मां ॿी टी चौथी जेको कारकुन एक्टिव थिए थो उहो लीडर थिए थो। उहा ख़ुदि जिसाफ़ जा सिंध जा सदर बि रहिया, डॉक्टर कादिर मंगसी, बशीर कुरैशी, ॿिया सभु उन वक़्तु मुख़्तलिफ़ यूनिटनि जा कॉलेजनि जा सदर रहिया। अवां सिंध जा सदर रहिया उन जिसाफ़ जा। अॼु उहा सूरत हाल आहे त मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि हूंदे क़ौम परस्तनि खे को रिस्पॉन्स ई कोन थो मिले। इहो मुक़दमो आहे त छा सबबु आहे त क़ौम परस्तनि खे का मोट कोन थी मिले पई? क़ौम परस्तनि खे तमामु घणी मोट मिली आहे। इहा ग़लति फ़हमी आहे त क़ौम परस्तनि खे मोट नथी मिले। छो त हिन वक़्त ताईं तव्हां ॾिसो सिंध जा जेके बि इशू आहिनि, जेके बि हक़ आहिनि, उन्हनि जे लाइ असां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां गॾियल तौर ते कॉल था ॾियूं, हिक ॿिए जी हिमायत था कयूं त सिंध जो पाणी हुजे, सिंध में बदअमनी हुजे, सिंध में महांगाई हुजे, सिंध में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धारियुनि जी आबादकारी हुजे। उन जे ख़िलाफ़ु असांजो आम ऐलान जेको आहे उहो आम मासिस ताईं पहुचे थो। माण्हू असांजी सपोर्ट में पंहिंजा शहर, पंहिंजा दुकान, पंहिंजे घरनि जे मथां कारा झंडा था चाढ़नि। कारा झंडा बि चाढ़नि था, बिल्कुलु शहर बंदि थियनि था, पर हुन में जाम दहशतगर्दी बि थिए थी, मुख़्तलिफ़ क़िस्म जा हथियार इस्तेमालु थियनि था, धमाका करे पोइ त क्रेक न हणाए करे एहतिजाज कराया वञनि। पर प्रॉपर माण्हूअ जे सिर्फ़ु आवाज़ उथाइण सां, ॻाल्हि करण सां केतिरा शहर बंदि थियनि था क़ौम परस्तनि जे चवण ते? असांखे त पंहिंजो तजुर्बो आहे त तक़रीबन शहरनि में या तव्हां तइलीमी इदारनि में ॾिसो त असांजी गुज़ारिश ते, अपील ते गॾियल क़ौम परस्त जेके आहियूं, साईं जीएमसे जे फ़िक्र ऐं नज़रिए जा पोइ लॻ उहे हिकिड़े झंडे, ॻाढ़े झंडे जे हेठि कमु कंदड़ आहियूं। त उहे सभई मुख़लिस आहिनि। घणियूं पार्टियूं आहिनि त को फ़र्क़ु नथो पए। असांखे टारगेट खे हासिलु करिणो आहे। पोइ जेकॾहिं को किथां थो उन टारगेट ते अटैक करे, को कहिड़े पासे ॾांहुं थो अचे, को कहिड़े पासे ॾांहुं, त जी बिस्मिल्लाह। अव्हां जॾहिं जिसाफ़ जा सदर हुआ त उन वक़्तु तमामु घणा खून ख़राबा थिया, सुपाफ जा ऐं अव्हां जा मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जहिड़ा झटा बि तमामु घणा थिया। बेगुनाह शागिर्द कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में सभई शागिर्द मारिजी विया, जिन जो अॼु को माण्हू को पुछण वारो बि कोन्हे ख़ानदाननि खां। छा सबबु एतिरा बेगुनाह कॉलेज में, यूनिवर्सिटियुनि में शागिर्द मारिजी विया सिर्फ़ु शागिर्द सियासत जे करे? उन खां पोइ अव्हां सभु काफ़ी अॻिते वधंदा रहियो, पर उहे छो मारिया विया? तइलीम सिंध जी तबाह थी उन ॾींहंनि में कहिड़ो सबबु आहे? बुनियादी कारण छा हो त पंहिंजा ई सिंधी पंहिंजा ई माण्हू मारिया? यूनिवर्सिटियुनि में तव्हां क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में ॾिसो, लाहौर जे यूनिवर्सिटियुनि में ॾिसो, ॿियनि यूनिवर्सिटियुनि में ॾिसो, ॿियनि सूबनि में ॾिसो, पख्तूनख्वा सूबे में ॾिसो, इहे जहिड़ा शागिर्दनि जा आहिनि। सिंधी शागिर्द पाण उन दौर में मारिया विया जंहिं वक़्तु अव्हां जिसाफ़ सिंध जा सदर हुआ। हा, उन वक़्तु अहिड़ो को बि वाक़ियो न थियो। तमामु घणा वाक़िया थिया। मिसाल ॾियो, को बि शागिर्द असांजे हथां जेके जहिड़ा थिया उन 88-85 कॾहिं बि असांजे हथां कॾहिं बि सिंधी शागिर्द खे थप बि न लॻी आहे। असां पंहिंजनि ते हथ खणनि। हू चवनि मातऊं वराए, अगराई जो करे, ख़तासो खाए, ॿियो पांध में पाए, कीने वारो की न की। असां कॾहिं बि पंहिंजे उन्हनि खे दुरुस्त करण जी कोशिशि कई आहे, उन्हनि खे हिदायत करण जी कोशिशि कई आहे त भई तव्हां अचो त गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियूं। सिंध जो काज़ आहे, गॾियल मफ़ाद आहे, सभई अचो त गॾिजी जदोजहद कयूं। पोइ उन राह वेंदे जेकॾहिं किथे को
को स्पीड ब्रेकर अची थो वञे, को अहिड़ो इतफ़ाक़िया को हादसो थिए थो ग़लतफ़हमियुनि जे बुनियाद ते पार्टियुनि जूं वॾियूं मथों पॉलिसियूं ॿियूं आहिनि उहे शागिर्दनि खे वफ़ाक़ी पार्टियूं इस्तेमालु थियूं कनि। असांजे आॾो उन्हनि पंहिंजा ग्रुप पैदा कया, GS सिंध स्टूडेंट फेडरेशन अवाइली आहे, साईं GM सैयद उनजो वजूदु विधो, इहा ई सिंध जी नुमाइंदा जमायत हुई ऐं अॼु ताईं उनजो किरदारु साईं GM सैयद जे सिंध जो वजूदु विधो, तहरीक जो हलचल भी थी, सभु कुझु थियो, अवां उन में जिसाब जा सदर बि रहिया मुख़्तलिफ़ पार्टियुनि में, अॻिते हली मुख़्तलिफ़ पार्टियूं त टांगा पार्टियुनि में बि तब्दील थी वियूं जंहिंजा 2-3 कारकुन बि कोन्हनि। ख़ुदि अवां जी पार्टी कॉम्प्रेस पार्टी में तमामु घणा आंगुरनि ते ॻणण जेतिरा कारकुन बि आहिनि, यूनिट बि अणपूरा आहिनि, त पोइ इन्हनि पार्टियुनि जी ज़रूरत कोन्हे त अवां ॿधी बि नथा करे सघो, त पोइ ज़रूरत कहिड़ी आहे? साईं GM सैयद जी पार्टी त पंहिंजी जॻह ते, अवां जूं पार्टियूं कहिड़ी जॻह ते? इन पार्टी जो वजूदु विधो। साईं GM सैयद सन में हिकु अहम इजलास कोठायो पंहिंजी ज़िंदगीअ में, जंहिंमें इहो चयो वियो साईं जे तरफ़ां त बाबा जेके बि तव्हां पाण में मथे लेवल जा आहियो क़ुर्बानियूं ॾींदड़, उहे पंहिंजूं पंहिंजूं कॉम्पिटिशन में ऑर्गेनाइज़ेशनूं जो वजूदु विधो ऐं पोइ हिक ॿिए सां मेंबरशिप जे मुक़ाबले में या ॿियूं जेके बि आहिनि फील्ड में मुक़ाबला, उन्हनि में तव्हां हिक ॿिए सां चटाभेटी कयो त जीअं अॻिते वधी सघो ऐं कारकुन जी तइमीर कयो, ज़हनी तौरु उन्हनि खे स्टडी सर्किल्स में आणियो। पोइ को मुलाज़िमनि में कमु करणु लॻो, को स्टूडेंट में कमु करणु लॻो, एम्प्लॉई में, ऐं को लेबर में, मज़दूरनि में, को हारियुनि में कमु करणु लॻो। तंहिंजे करे साईं जे हथनि जी आहे GS, असांखे चयो वियो तव्हां कहिड़ो नालो था रखो, असांखे GS सिंध कॉम्प्रेस पार्टी असां अनाउंस कई, ॿियनि त GS सिंध तरक़ी पसंदि नालो रखियो, टिनि GS सिंध तहरीक रखियो। उन वक़्तु इहे टई थिया, हिकिड़े जो सरबराह असां हुआसीं, मां हुयुसि GS सिंध कॉम्प्रेस पार्टी जो, ॿियनि जो ॿिया मुख़्तलिफ़ दोस्त हुया जेके हलंदे हलंदे पोइ उन्हनि नाला मटाया, असांजो उहो साईं जे हथनि जो साईं जे साम्हूं जो रखिया। पर ख़ुदि साईं GM सैयद जे ख़ानदान में जलाल महमूद शाह, ज़ैन शाह उन नज़रिए तां उन खां ॿिए पासे हलनि पिया, यूनाइटेड पार्टी जो वजूदु करे चुका आहिनि, वफ़ाक़ जी ॻाल्हि पिया कनि, इलेक्शन जी ॻाल्हि पिया कनि। अवां कॉम्प्रेस त मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहियो उन नज़रिए ते अञा ताईं बीठा आहियो, गंढ ॿधियूं। साईं GM सैयद ख़ुदि ख़ानदान जा माण्हू उन नज़रिए खां परते हलिया विया, अवां गंढ ॿधी छो बीठा? असांजी तरबियत अहिड़ी थी आहे। साईं GM सैयद असांखे चयो त भई मूंसां उहो हले जेको जी मिठो न करे, नज़रियो आहे साईं जो, असां नज़रियाती माण्हू आहियूं। पोइ जेके साईं जे फैमिली जा माण्हू जेकॾहिं पार्लियामेंट जी सियासत था कनि त इहो मोर्चो बे असांखे हर महाज़ ऐं मोर्चे ते विहणो आहे, जदोजहद करणी आहे। उहो जेकॾहिं इलेक्शनी मोर्चो था इस्तेमालु कनि त जी बिस्मिल्लाह, असांजो पंहिंजो इनक़लाबी रस्तो आहे, असां सिंध जी ख़ुशहाली था चाहियूं, क़ौमी ख़ुदमुख़्तियारी था चाहियूं, निजात था चाहियूं। अवां सिंध जी ख़ुशहाली केतिरी आणे सघिया आहियो, ख़ुदि अवां इलेक्शन में बीठा आहियो, इन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर वटि बि नंढी ब्रेक खां पोइ अवां सिंध में इलेक्शन में बीठा ऐं हारायो, उन खां पोइ कॉम्प्रेस पार्टी ते, सियासत ते, कॉम्प्रेस ते जेके लॻंदड़ इल्ज़ाम उन्हनि ते ॻाल्हाइबो, पर नंढी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असां सां गॾु GS सिंध कॉम्प्रेस पार्टी जो चेयरमैन एडवोकेट कमर भट्टी गॾु आहे। सिंध जी कॉम्प्रेस सियासत जे हवाले सां अॼु सिंध जो मुक़दमो आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं, पर नंढी ब्रेक खां पोइ।